अॼु असांजो लेक्चर आहे फ्यूचर टू बी टेंस। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त फ्यूचर टू बी टेंस जो मक़सदु छा हुजणु खपे। अहिड़ो जुमिलो जंहिंमें ॾेखारियो वञे हालत मौजूदगी ईंदड़ वक़्त में। फ्यूचर वक़्तु माना ईंदड़ वक़्त में कंहिं बि शइ जो जेको आहे सो त हालत ऐं मौजूदगी ॾेखारी वञे उनखे फ्यूचर टू बी टेंस चइबो आहे। जीअं त नोट वठो, देयर इज़ अ नो एक्शन, को बि कमु न हूंदो आहे। हिन सब्जेक्ट जो को बि कमु न हूंदो आहे, सिर्फ़ु मौजूदगी या हालत हूंदी, हालत या मौजूदगी हुजे उनखे जेको आहे टू बी टेंस चइबो आहे। मिसाल वठो, जीअं मिसाल वठूं था हाणे, राशिद विल बी एन इंजीनियर। राशिद हिकु इंजीनियर थींदो। इंजीनियर थियणु को कमु न आहे, हिकिड़ा इहा सिफ़त आहे। इन में बि जेको आहे सो त हिकु प्रोफेशन आहे, पर उहो कमु करणु ज़ाहिर नथो थिए। राशिद हिकु मैकेनिकल इंजीनियर आहे ऐं कार ठाहे रहियो आहे, त इहो जेको आहे सो त एक्शन इन में ज़ाहिर थियो त ठाहिण जो। हाणे वधीक फर्दर जुमिलो पढ़ंदासीं। सुधीर विल बी एन एक्रोबैट। सुधीर हिकु एक्रोबैट थींदो। इन में बि हालत छो थिए थो, बाक़ी जेको आहे सो त इन में को एक्शन कान्हे, का बि ॿी शइ कान्हे, खाइण या पीअण या सुम्हण जो को बि कमु ज़ाहिर थिए। वी शैल बी ऑन द मून। असां जेको आहे सो त चंड ते हूंदासीं। ऑन द मून, चंड ते हुजण जो मक़सदु छा थियो? हालत थी वई। हालत जिथे बि हालत थिए, हालत हुजे या मौजूदगी, कंहिं बि शइ जी मौजूदगी, हाणे चंड ते हुजण जी मौजूदगी ज़ाहिर थिए थी। छा ते? चंड ते हुजण जी मौजूदगी ज़ाहिर थिए थी। उनखे जेको आहे सो त उहो फ्यूचर टू बी टेंस चइबो। हाणे दिस जेको नोट आहे इहो इम्पॉर्टेंट आहे, हर दफ़े ईंदो आहे, हर जुमिले में तव्हां पोयनि लेक्चर खोले ॾिसंदव तव्हांखे नज़र ईंदो। दिस टेंस शोज़ द स्टेट, पोज़ीशन और एग्ज़िस्टेंस ऑफ समथिंग इन फ्यूचर टाइम। कंहिं बि शइ जी हालत या पोज़ीशन, पोस्टिंग या डॉक्टर हुजे, थियणो हुजे, या जीअं ख़्वाहिश हूंदी आहे, पोज़ीशन थींदी आहे, उन लाइ बि इहो जेको आहे फ्यूचर टू बी टेंस थींदो आहे। हाणे इन में ॿ शयूं थींदियूं आहिनि। फ्यूचर टू बी टेंस में हालत ऐं मौजूदगी ऐं स्टेट एंड एग्ज़िस्टेंस। आई शैल बी ECEL, आई शैल बी अ टीचर, माना शैल बी टीचर माना टीचर थियणु हालत आहे हिकिड़ी, कॾहिं फ्यूचर में थींदो। पर जेकॾहिं आई वॉज़ अ टीचर त इहो माज़ी में थी वियो। आई एम अ टीचर इहो थी वियो हुन में जेको आहे हाल में, प्रेज़ेंट में। जेकॾहिं कंहिं मुस्तक़बिल में थियण जो ॿुधाए, को बि कमु थियण जो ॿुधाए, हालत कम जी ॻाल्हि मुंहिंजे वात निकिरी वियो, मुंहं में निकिरी वियो आहे कमु करणु, कमु जो को बि एक्शन, को बि कमु न हूंदो आहे, हिन में ॿुधाए त हालत कहिड़ी अथसि, मौजूदगी, इन ॿ शयूं। हाणे अॻिते फर्दर पढ़ंदासीं। इन जा जेके आहिनि सो हेल्पिंग वर्ब आहिनि, शैल बी एंड विल बी आर द टू बी यूज़ टू द, माना हिन में जेको आहे हेल्पिंग वर्ब शैल बी एंड विल बी आहे। हाणे वधीक फर्दर पढ़ण लाइ असां नोट फॉर एम्फेटिक, ताक़ीदी जुमिला, ताक़ीद कंहिं बि शइ पक ॾेखारी वञे त उन में चेंज टू शैल बी चेंज टू विल बी चेंज टू शैल बी। आई विल बी एन एजुकेटेड, मां पक में पक ज़रूरु तालीमदान थींदुसि। वी विल बी विथ यू देयर, असां वाक़ई उते तव्हां सां गॾु हूंदासीं। असां वाक़ई उते तव्हां सां गॾु हूंदासीं। मिस्टर एक्स शैल बी द प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान। एग्ज़ाम्पल वठो, शैल बी जिथे ईंदो त उते विल बी जाइ ते शैल बी यूज़ थींदो, त उते माना पक ॾेखारिबी। जीअं आई विल बी एन एजुकेशनिस्ट, मां हिकिड़ो वॾो तालीमदान थींदुसि। पर हे असुल में जुमिलो छा आहे? आई
shall be an educationist। ॿारनि खे सम्झण जी ॻाल्हि आहे, थोरी सम्झण जी ॻाल्हि आहे, एॾो ॾुखियो जुमिलो न आहे त जंहिं बि ताक़ीद लाइ ज़रूरी शइ लाइ शैल बी जाइ ते विल बी यूज़ थींदो, विल बी जाइ ते शैल बी यूज़ थींदो। हाणे समटाइम्स वुड बी यूज़ड प्लेस्ड द शैल बी एंड विल बी, वुड बी यूज़ थींदो आहे कॾहिं कॾहिं, पर इहे अॻिते फर्दर जे लाइ असां इहे रखिया आहिनि। इहे जॾहिं 12 टेंस पूरा करे वेंदासीं असां उन में जेको आहे सो त इहे यूज़ कंदासीं। वधीक हाणे हिन बुक खे बंदि कंदासीं, वरी हाणे असां कुझु लिखी करे सम्झाइण जी कोशिशि कंदासीं। त आई वी इन्हनि सां शल यूज़ थींदो, बाक़ी ॿियनि सॼनि सां ही, शी, इट, दे, यू, टू नेम्स, सिंगुलर नेम, इन सां जेको आहे सो त विल बी यूज़ थींदो, विल बी यूज़ थींदो, शैल बी, विल बी। हाणे जेकॾहिं को बि ताक़ीदी जुमिलो हुजे, को बि ताक़ीदी पक वारो जुमिलो हुजे, ताक़ीदी या पक वारो जुमिलो हुजे त उते असां विल बी जी जाइ ते विल बी चेंज टू शैल बी, शैल बी चेंज टू विल बी। हाणे सम्झण जी ॻाल्हि आहे इहो आहे त पहिरें फ्यूचर टू बी टेंस जी डेफिनेशन इहा आहे त ए सेंटेंस विच denotes the state and existence of something in future time। कंहिं बि शइ जो, कंहिं बि जुमिले जी हालत ऐं मौजूदगी ॾेखारे फ्यूचर जे वक़्त में उन खे जेको आहे सो त फ्यूचर टू बी टेंस चइबो आहे। ऐं जेकॾहिं उन नोट आहे हिकिड़ो जेको यादि करणु खपे त इन में को बि कमु ज़ाहिर न थींदो आहे। जीअं मां खावां थो, मां पीआं थो, इहो कमु आहे, हिकिड़ो खाइणु कमु आहे, पीअणु हिकिड़ो कमु आहे, खेॾणु हिकिड़ो कमु आहे, लिखणु हिकिड़ो कमु आहे, ड्राइविंग हिकिड़ो कमु आहे, पर इन्हनि टू बी टेंस में इहे शयूं ज़ाहिर न थींदियूं। इन्हनि में सिर्फ़ु हालत ऐं मौजूदगी। आई एम ए डॉक्टर, मां डॉक्टर आहियां। आई विल बी ए डॉक्टर, मां डॉक्टर थींदुसि। आई शैल बी अ डॉक्टर, मां डॉक्टर थींदुसि। आई शैल बी ऐं आई विल बी मां छो यूज़ कयो? आई विल बी जॾहिं यूज़ कंदुसि त मुंहिंजी मक़सदु इहो हूंदो त मां ज़रूर में ज़रूरु पक हिकिड़ो डॉक्टर थींदुसि। कंफर्म हुजे, एॾो होशियारु हुजे जो कॉन्फिडेंस हुजे ऐं उहो चई सघे थो त आई विल बी अ डॉक्टर, आई विल बी अ टीचर, मां हिकु उस्तादु थींदुसि। तंहिंजे करे मां वॾे ईज़ी तरीक़े सां पढ़ाइण जी कोशिशि करे रहियो आहियां त ॿारनि खे फ़ाइदो थिए। हे कंहिं वॾनि आला जेके CSA जी तयारी था करनि उन्हनि जे लाइ न आहे, हीअ सिर्फ़ु नंढनि ॿारनि जे लाइ आहिनि जेके स्कूल बंदि लॻा पिया आहिनि, उन्हनि जे करे हीअ ॿुधी करे कुझु सिखण जी कोशिशि कनि। इहे बुक जेको आहे न हे लाज़मी ख़रीद करणु खपे, हिन ते प्रैक्टिस करनि, लेक्चर ॿुधनि मुंहिंजा, ऐं उन में एक्सरसाइज़ बि आहिनि डेली वाइज़। हाणे लेक्चर थींदा, कॾहिं कॾहिं 2-2, 3-3 लेक्चर बि ॾींदासीं, छो जो करे बुक में टोटल पेजिस आहिनि तक़रीबन 666 पेजिस आहिनि। 666 पेजिस खे असां इहो इंग्लिश खे हिकिड़ो महारत हासिलु कंदासीं। इन महारत लाइ तव्हां इहा बुक ख़रीद कयो। हाणे हिकिड़ी शइ रहिजी वई जेका इन ॻाल्हियुनि में रहाईंदासीं न, पर माना इहा सम्झाइण जी कोशिशि कयां थो। हाणे असां फ्यूचर टू बी टेंस नेगेटिव, फ्यूचर टू बी टेंस नेगेटिव,
हाँ इन में नेगेटिव खे पॉजिटिव के नेगेटिव में कीअं चेंज कंदासीं। आई शैल बी अ डॉक्टर, मां एक डॉक्टर थींदुसि। हीअ हिकिड़ी हालत जो जुमिलो आहे। हाणे इन्ही खे नेगेटिव मटाइण लाइ आई साॻी जाइ ते ईंदो, शल प्लस नाट जो इज़ाफ़ो कंदासीं। छाजो नाट जो इज़ाफ़ो करे प्लस बी साॻियो ईंदो। आई शल नॉट बी अ डॉक्टर, मां हिकु डॉक्टर न थींदुसि। इहा बि हालत थी वई। हाणे हालत आई वरी ॿियो जुमिलो, शल बी इन गार्डन, मां गार्डन में हूंदुसि। गार्डन मन बाग, इन मन में आई जी जाइ ते आई ईंदो, शल जी जाइ ते शल ईंदो। नाट जी जाइ हिते इज़ाफ़ो कंदासीं बी इन गार्डन, मां गार्डन में हूंदुसि। ॿियो अॻ में असां ॿ ॾींहं अॻ में पढ़ियोसीं त सिफ़त सां गॾु जेको आहे आर्टिकल्स न लॻंदो। सिफ़त सां गॾु सिफ़त सां गॾु जेको आहे सो त आर्टिकल्स न लॻंदा। आर्टिकल्स कहिड़ा आहिनि? इज़ न आहे, इहो हेल्पिंग वर्ब आहे। ए ऐं एन सिफ़त सां गॾु न लॻंदा जुमिले में, प्रेज़ेंट टू बी टेंस में। लाइक आई शल बी हैंडसम हिकु सिफ़त आहे। इन में शल बी आयो त टू बी टेंस आहे। इन में हिकिड़ी ॻाल्हि आहे त हीउ जुमिलो ग़लति आहे। इन खे सही कीअं कंदासीं त हे सिफ़त अची वियो त आर्टिकल्स कटे छॾींदासीं। आई शल बी हैंडसम, मां हिकु हैंडसम थींदुमि। हाणे हिकिड़ो ॿियो जुमिलो पढ़ियोसीं कल्ह हिकिड़े लेक्चर में त सिफ़त सां गॾु नाउन हुजे, प्लस नाउन हुजे त उन सां गॾु आर्टिकल यूज़ थींदो। सिफ़त सां गॾु इस्म हुजे त आर्टिकल यूज़ थींदो। हाणे जीअं आई शल बी अ हैंडसम बॉय, हिते सिफ़त सां गॾु नाउन गॾु आहे, तंहिंजे करे हैंडसम बॉय सां गॾु आर्टिकल अची वियो। थैंक यू। हिनखे शेयर बि कंदा, लाइक बि कंदा। थैंक यू, महिरबानी।